अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं आहियां तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं मुल्क में थींदड़ आदमशुमारी जी। हुकूमत पारां 7वीं आदमशुमारी कराई पई वञे। कंहिं सूबे क़ौम समाज लाइ आदमशुमारी तमामु घणी ज़रूरी हूंदी आहे, छो त सूबनि जी ज़रूरतनि, तरक़ियाती कमनि, मुलाज़मतनि, रोज़गार वग़ैरह जो दारोमदार आदमशुमारी जे अंगनि अखरनि ते ई हूंदो आहे। असांजे मुल्क में हर 10 साल आदमशुमारी कराई वेंदी आहे। पाकिस्तान ठहण खां पोइ 1951 ईस्वी में, 1961 ईस्वी में, 1951, 1961, 1972, 1981 ऐं 1991 ईस्वी में आदमशुमारी कराई वई, पर उन जे नतीजनि खे तस्लीम न कयो वियो, जंहिं करे आम माण्हुनि में बेचैनी पैदा थियणु लाज़मी अमर हो। 1998 ईस्वी वारी आदमशुमारी मूजिबि मुल्क जी आबादी 13 करोड़ 8,57,000 माण्हुनि ते मुश्तमिल हुई। पाकिस्तान क़ाइमु थियण वक़्तु सिंध सूबे जी आबादी 70 लखनि ताईं ॿुधाई वई, जेका 1981 जी आदमशुमारी मूजिबि वधी 1 करोड़ 90 लखनि ताईं वञी पहुती। 1998 में सभिनी ज़िलनि जे रिपोर्टनि मुताबिक़ सिंध सूबे जी आदमशुमारी 3 करोड़नि खां मथे थी चुकी हुई। पाकिस्तान में आख़िरी भेरो 6वीं आदमशुमारी 12 मार्च 2017 ईस्वी खां 5 मई 2017 ईस्वी ताईं कराई वई। सरकारी अंगनि अखरनि मूजिबि 2017 में मुल्क जी आबादी 20 करोड़ 77 लख 74 हज़ार 520 माण्हुनि ते मुश्तमिल हुई। हिन आदमशुमारी मुताबिक़ गुज़िरियल 19 सालनि जे दौरान मुल्क जी आबादी में 57% इज़ाफ़ो थियो, जंहिंमें पहिरियों भेरो ख्वाजा सरान खे बि शामिलु कयो वियो, जिन जो तादादु 10,418 ॼाणायो वियो। 2017 ईस्वी जी आदमशुमारी मूजिबि पंजाब जी आबादी 11 करोड़, सिंध जी 5 करोड़ खां वधीक, ख़ैबर पख्तूनख्वा जी आबादी 4.25 करोड़ ऐं बलोचिस्तान जी आबादी 1 करोड़ 23 लख ॼाणाई आहे, जॾहिं त गादी वारे शहर इस्लामाबाद जी आबादी 20 लख खां वधीक, फाटा जी आबादी 50 लख ऐं आज़ाद कश्मीर में 40 लख 45 हज़ार 366 माण्हू ॼाणाया विया। 2017 में आदमशुमारी जी रिपोर्ट मूजिबि मर्दनि जो तादादु 10 करोड़ 64 लख 49 हज़ार ऐं औरतुनि जो तादादु 10 करोड़ 13 लख 14 हज़ार ॼाणायो वियो। अॼोके प्रोग्राम में सॼे सारे मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेके आदमशुमारी हुजे थी उहा केतिरी अहम आहे ऐं हिन आदमशुमारी ते सिंध जे माण्हुनि खे, ख़ासि तौर ते सिंध हुकूमत खे ऐं सिंध जे सान्यावंदनि खे कहिड़ा ख़दशा आहिनि। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार मोहसिन बबर साहब, ऐं उन सां गॾु नूर बजीर साहब असां सां गॾु आहिनि, सीनियर तजिया निगार आहिनि ऐं समाजी अॻवान आहिनि। साईं, तव्हां ॿिन्हिनि जी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। नूर साहब, तव्हां खां शुरू कंदासीं। पहिरीं इहो ॿुधाइजो त कीअं था ॾिसो हीअ जेका आदमशुमारी थिए पई हिन वक़्तु, हिकिड़ो त 10 सालनि बदिरां 5 सालनि में हीअ आदमशुमारी कराई पई वञे, इन खे कीअं था ॾिसो? ॿियो थी जेको डिजिटल ऐं मैनुअल आदमशुमारी, इन जे फ़र्क़ खे कीअं था ॾिसो तव्हां? महिरबानी साईं तव्हांजी, जो तव्हां हिकिड़े अहम मसइले ते हीअ अॼु प्रोग्राम कयो आहे। मुंहिंजे ख़्याल में त इहो हाणे हर माण्हू सम्झे थो त डिजिटल वर्जन छा हूंदो ऐं मैनुअल छा हूंदो। बुनियादी तौर ते हिकिड़ो त ही वक़्त खां अॻु में आदमशुमारी कई पई वञे। 2017 में जॾहिं थी हुई तॾहिं बि इलाही ख़दशा हुआ सिंध जे माण्हुनि जा, ऐं उहे अञा एड्रेस ई कोन थिया, ऐं मुंहिंजे ख़्याल में उहा अञा जेको रिज़ल्ट्स आहिनि उहे अञा वैलिडेट ई कोन थियूं हुयूं। त वरी ही नओं मसइलो जेको असां हिननि खड़ो कयो आहे, त हिन वक़्त में जेका ही थिए पई मैनुअल जेको हूंदो आहे उहो सिधो सऊं हिकिड़ा फॉर्म हूंदा आहिनि, उहो फिल थींदो, ऐं ही सॼो हिकिड़ो कंप्यूटराइज़ सिस्टम पिया ठाहिनि। ऐं उहो कंप्यूटराइज़ सिस्टम हिननि तड़तकड़ में न कंहिं थर्ड पार्टी खां ठारायो आहे, इहो वरी बि नादरा खे ॾिनो आहे सॼो कमु, त नादरा पाण करे। हीअ ताज़ो 8 फरवरी ते हिननि जी हिकिड़ी कराची में मीटिंग थी हुई, जंहिंमें हिननि जो जेको मुज़फ़र साहब हिन जो जेको चीफ आहे उहो आयो हो, ऐं इन शइ जी तस्दीक कई हुई त हीअ जेको सॉफ्टवेयर आहे या इहो हिन में अञा इश्यूज़ आहिनि, ऑप्टिमाइज़ न पियो थिए, ऐं हिन खे अञा थर्ड पार्टी खां असां वैलिडेट बि कोन करायो आहे। ऐं ॿियो जेके असांखे ख़बरूं हेसि ताईं पहुतियूं आहिनि त हिन ते जेको अमलो ट्रेंड थियो आहे उहो बि इन सॉफ्टवेयर ते कोन थियो आहे। इहो हिकिड़ो तसवर करायो त हिन क़िस्म जा तव्हांजा सुवाल हूंदा, प्रेज़ेंटेशन ॾिनी वई हुई, इन हवाले सां हिननि जो जेको तयारी थी आहे, त हीअ ॾाढी तड़तकड़ में हीअ कमु कनि पिया। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिननि जा पुठियां के हिन जा पॉलिटिकल मोटिव थी सघनि था। हिकिड़ो त हिकिड़े हवाले सां प्रेशर आहे PTI जो, ऐं ॿिए पासे खां ही जेके दोस्त हाणे टाइम गेन बि कनि पिया, ऐं गॾोगॾु जेके मुतालबा
MQM जा या ॿियनि जेके पॉलिटिकल पार्टीज़ जा हुआ त भई असां हिन पुराणी सेंसस खे क़बूल कोन कंदासीं, न तकबंदियूं नयूं थियणु खपनि, इन्हनि मुतालबनि खे मञंदे ऐं पंहिंजे जेको रिजीम आहे इनखे थोरो प्रोलॉन्ग करण जे लाइ हिननि इहो तरीक़ो इस्तेमालु कयो आहे। ऐं त मुंहिंजे ख़्याल में इन ते इलाही पीपल्स पार्टी कंप्रोमाइज़ पई करे, जेको हिकिड़े बहसियत हिकिड़ी हितां जी पीपल्स पार्टी में माण्हुनि जे सिंध जे माण्हुनि जो काफ़ी ताईं सपोर्ट रही आहे, त इनखे इन कंसिडर करणु खपे त हिन जा लॉन्ग टर्म नुक़सान केतिरा थींदा। ऐं हिन जी जेकॾहिं इहे रिज़ल्ट्स आयूं ऐं डिजिटलाइज़, जीअं नसीर मेमन साहब ताज़ो जेको साना में हिन जेके अंग अखर पेश कया हुआ, उन मां लॻे ई कोन थो त हीअ कोई फिज़िबल बि आहे, हीअ पॉसिबल ई कोन्हे एतिरे अमले में, एतिरे वक़्त में ऐं एतिरे तरीक़े सां ही जेके आहिनि सो डेटा कलेक्ट करे सघनि। डेटा कलेक्ट करणु को आसान कमु थोरो ई आहे, ऐं ॿियो बि उहो वरी डिजिटल हुजे, एक्सेस जा इशू थींदा, टेक्निकल नो हाउ जा इशू थींदा, इन में इलाही सॉफ्टवेयर में बग्स अचनि था उन्हनि जा थींदा, डेटा सिक्योरिटी जा काफ़ी मसइला थींदा, इनखे सिक्योर रखणु मैन्युपुलेट न थिए, टेक्निकल जेके एरर्स आहिनि उहे आउं नथो सम्झां इहो को हिन मार्च जे महीने में इहो सॼो कमु कर, घर शुमारी बि कनि वरी आदमशुमारी बि कनि, इहे ॿई अमल थोरे वक़्त में ऐं इहो मुमकिन ई कोन्हे। ऐं जेको पोर्टल ठाहियो अथनि उन ते बि जेको आहे अञा ताईं माण्हुनि खे जीअं तव्हां चओ त ट्रेंड बि न आहिनि, उहे ट्रेंड बि न आहिनि, ह्यूमन रिसोर्स बि ट्रेंड कोन्हे, ऐं ॿियो ही टेक्नोलॉजी आहे। असां पाकिस्तान असीं केतिरो बि चऊं एतिरो अञा टेक्नोलॉजी में एडवांस न आहियूं, असां वटि एतिरियूं फैसिलिटीज़ ऐं शयूं इम्प्रूव्ड न आहिनि। असांजा ॿिया कहिड़ा भला सिस्टम हेसि ताईं हिननि डिजिटलाइज़ कया आहिनि, रुॻड़ो इहो थोरो ई आहे। असां वटि पूरी जेका गवर्नेंस आहे उन्हनि ते इलाही टेक्नोलॉजी में इम्प्रूव करण जी ज़रूरत आहे। त आउं नथो सम्झां त हीअ एतिरो जल्दी में, ऐं हिननि टेस्ट बि अञा ताईं कोन कयो आहे त इहो उन में कहिड़ा कहिड़ा इशूज़ अचनि पिया, शयूं केतिरियूं थियनि थियूं, त इनखे जॾहिं फील्ड में ईंदा पोइ वरी पोइ ख़बर पवंदी त अञा हिन जा कहिड़ा कहिड़ा टेक्निकल पासा आहिनि जिन खे इनखे बहितर करे पोइ जेको सो इनखे करणु खपे। त मुंहिंजे ख़्याल में हीउ बाक़ी ॾींहुं न रहियो आहे, अॼु आख़िरी ॾींहुं आहे, सुभाणे खां शुरू कंदा। ऐं इते जेकॾहिं सिंधी माण्हू बाइकाट था कनि, ऐं अॼु जेको हले पई कॉन्फ्रेंस उन्हनि में बि इहो उन्हनि जो कंसेंसस आहे त असां इन जो पार्ट न थींदासीं, असीं बाइकाट कंदासीं। त जेकॾहिं पोइ त हीउ ॾाढो मुंहिंजे ख़्याल में मसइलो थी वेंदो, सिंध गवर्नमेंट जे लाइ बि थींदो, फेडरल गवर्नमेंट जे लाइ बि थींदो, जेकॾहिं माण्हू ताउन न कंदा ऐं माण्हू इन जो हिसो न थींदा ऐं माण्हू इन ते एतिरा ख़दशा ज़ाहिर कंदा त पोइ गवर्नमेंट खे को इनखे फ़ैसिलो करणो पवंदो। मोहसिन साहब, तव्हां कीअं था ॾिसो हिन सॼी सूरत खे? Fahim, thank you very much for inviting me. हिन ख़ासि डिस्कशन अहम तमामु आहे आदमशुमारी सिंध जे मामले ते। ॾिसो, मुंहिंजी राय थोरी जुज़ी तौर ते मुख़्तलिफ़ आहे, हूअं मजमूई तौर ते मां सम्झां थो त जेके सिंध जा ख़दशा आहिनि आदमशुमारी हवाले सां हमेशह रहिया आहिनि, ऐं हिन भेरे उहे थोरो शदीद इन करे बि आहिनि त जेका धारियुनि जी आबादकारी आहे, ख़ासि तौर ते अफ़गानी जेके कराची में सेटल थिया आहिनि, ऐं ॿिया बि माण्हू वरी सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि सेटल थिया आहिनि थोरा थोरा करे, पर कराची में हिकिड़ो वॾो अंग जेको चयो वञे पियो 40 खां 50 लख जेको आहे जेका ग़ैर क़ानूनी पर ॾेई आहिनि उहे हिते आबाद थियल आहिनि, जंहिंमें अफ़गानियुनि जो हिकिड़ो वॾो अंग शामिल आहे। इहे बिल्कुलु असांजा तहफ़ुज़ात आहिनि, ऐं इहो तहफ़ुज़ जेको असांजो आहे, ख़दशो जेको असांजो आहे, इहो बिल्कुलु ठीकु आहे त इन आदमशुमारी में उहे ॻाणिटे में ईंदा, ऐं ॻाणिटे में जॾहिं ईंदा त उहे ज़ाहिर पंहिंजो अफ़गानी जेके आहिनि पंहिंजो को हिकिड़ो घर न लिखाराईंदा, उहे जेके अफ़गानिस्तान में 4-5 घर रहनि पिया उहे बि लिखाराईंदा, ऐं उनजो को चेक एंड बैलेंस ई कोन्हे को। तंहिंजे करे बिल्कुलु ठीकु आहे, असांजा ख़दशा इन हवाले सां बिल्कुलु दुरुस्त आहिनि। ऐं इन हवाले सां जेके बि असांजो सियासी धुरियूं, समाजी धुरियूं ऐं ॿिया जेके दोस्त सिविल सोसाइटी जा मुतहरिक आहिनि हिन में, ऐं सोशल मीडिया ख़ुदि, उहो पाण सभिनी खे हिकिड़ी लाइन ते हुजणु घुरिजे। जेकॾहिं पाण सभिनी सियासी पार्टियुनि जो फ़ैसिलो आहे त हिनजो बाइकाट करणु घुरिजे त बाइकाट करणु घुरिजे। जेकॾहिं सभिनी जो फ़ैसिलो आहे त न हिन में कुझु तरमीमूं आणे पोइ शुरू कजे त शुरू कजे। मुंहिंजी हाणे में कुझु इहे त ओवरऑल मुंहिंजो ओपनिंग नोट सां गॾु इहा राय आहे। ॿी मुंहिंजी ॻाल्हि आहे, ॾिसो, आदमशुमारी थियणु घुरिजे या ज़रूरी आहे, इहा इन हर 10 साल खां पोइ थियणु घुरिजे। पाकिस्तान में जेका रिसेंटली वेरी रिसेंटली आदमशुमारी थी 81 में थी, 81 खां पोइ 1998 में थी, जेका 17 सालनि खां पोइ थी, जेका अॻु में थियणु खपे हा। ऐं उन खां पोइ ज़ाहिर कुझु सियासी धुरियुनि जे प्रेशर जे करे उहा न पई थी, पोइ 98 में कराई वई। उन खां पोइ वरी आदमशुमारी 2017 में थी, आदमशुमारी थी उहा, उनजा रिज़ल्ट कुझु तकरारी थी विया, पर बाद में वज़ीर साहब चयो वैलिडेट न आहिनि थिया, पर अक्टूबर 2020 में इमरान ख़ान जी गवर्नमेंट जेका आहे इन खे वैलिडेट करे छॾियो हो, ऐं CCI जी हिकिड़ी मीटिंग इन रिज़ल्ट्स खे वैलिडेट करे
ऐं सेंसस खे चयो, जेको सेंसस जो इदारो आहे असांजो, उनखे चयो त तव्हां हाणे नई आदमशुमारी जी तयारी कयो, छाकाणि त नयूं आदमशुमारी जेका नई इलेक्शन्स आहिनि उहे नई आदमशुमारी जी डेटा जी बुनियाद ते थींदियूं। त तंहिंजे करे त इहो प्योरली हिकिड़ो सम्झो, इहा बिल्कुलु ॻाल्हि दुरुस्त आहे बजीर साहिब जी, पॉलिटिकल मामिलो आहे। पाकिस्तान में सेंसस पॉलिटिकल थी वञे थो, इन करे जो वसीलनि जी रिसोर्सिस 86% आदमशुमारी ते थिए थी। क़ौमी असेंबली, सूबाई असेंबली जूं सीटूं तोड़े लोकल गवर्नमेंट जूं सीटूं आदमशुमारी जी बुनियाद ते थींदियूं। तंहिंजे करे सिंध में सियासी मसइलो आहे, रहंदो, हिन में का बुराई कोन्हे। सॼी दुनिया में न आहे हूंदो, पर असां वटि आहे, हुन जा टेक्निकल रस्ता हूंदा आहिनि। आदमशुमारी हर 10 साल खां पोइ थियणु घुरिजे या 5 साल खां पोइ थियणु घुरिजे, इहो अलॻि सुवाल आहे। हाणे अचूं था इन डिजिटल वारे मामले ते। मां सम्झां थो डिजिटल आदमशुमारी थियणु घुरिजे, डिजिटल बिल्कुलु थियणु घुरिजे, छाकाणि त डिजिटल आदमशुमारी में पहिरियों दफ़ो थींदो त जेको माण्हू जिथे रहे थो उनजी जेका मैपिंग आहे, उनजो जेको एरिया आहे, जेका जाइ आहे, उहा बि डेटा में अची वेंदी। इन असांखे इहा फ़ाइदे वारी ॻाल्हि आहे डिजिटल आदमशुमारी थियणु। हिन में बग्स आहिनि, हिन में इशूज़ आहिनि, उहे हल थी वेंदा, उहो कोॾो टेक्निकल को मसइलो कोन्हे। नादरा जो सिस्टम दुनिया जो बहितरीन डेटाबेस जो सिस्टम आहे, ऐं मुंहिंजी राय में हिननि जेको हिकिड़ी हिन में डिजिटल आदमशुमारी में ग़लती थिए पई त इन जेको डेटाबेस आहे, इनखे नादरा जे डेटाबेस सां जोड़नि कोन पिया। इन खे नादरा जे डेटाबेस सां इन्हनि खे ॻंढे, ऐं हर माण्हू जेको बि डेटाबेस भरे थो, ऐं या ऑफलाइन भरे या जेके एनुमरेटर्स अचनि था इन्हनि जे थ्रू भरे, उनजो आङूठे जो निशान ज़रूरु वठणु घुरिजे। अगरि जेकॾहिं आङूठे जो निशान ऐं शनाख़ती कार्ड हिन में सबमिट नथो थिए, तंहिंजो मक़सदु आहे इहे 10 माण्हू बि एडमिट थी वेंदा। पर जेकॾहिं आङूठे जो निशान वरितो वियो त उहो हिकिड़ी फैमिली ई डेटा रिकॉर्ड में ईंदी, जंहिंसां असांखे तमामु घणो फ़ाइदो थींदो। ऐं ख़ासि तौर ते जेके परॾेही आहिनि ऐं ग़ैर क़ानूनी परॾेही आहिनि, इहे जॾहिं रिकॉर्ड में ईंदा त हिन जा तमामु वेयर अबाउट्स ऐं डिटेल्स ऐं सभु शयूं असां वटि अची वेंदियूं, जिन सां न रुॻो हिननि खे वोट दाख़िल कराइण खां रोके सघिजे थो, इन्हनि खे शनाख़ती कार्ड ठाराइण खां रोके सघिजे थो, इन्हनि खे पासपोर्ट ठाराइण खां रोके सघिजे थो, इन्हनि खे जेको वोटिंग जी लिस्ट आहे उन में शामिल करण खां रोके सघिजे थो। त अच्छा मोहसिन साहब, मतलब इहा तव्हां चवण मक़सदु जेको तव्हां चओ पिया, जेको थंब जेको एक्सप्रेशन आहे जो इम्प्रेशन, उहो न आहे हिन में, त मतिलबु त इन में त केतिरा बि भंड थी सघनि था, हिन में केतिरो बि जेको जुगाड़ थी सघे थो, हिन में जेके धारियुनि खे बि शामिलु करणु ईज़ी रहंदो। शनाख़ती कार्ड बि हिन में न आहे। जी जी बिल्कुलु। मां त थंब जे लाइ त मुंहिंजी राय आहे त थंब त हुजे ई हुजे। थंब सां तव्हांजो शनाख़ती कार्ड नंबर ऑटोमेटिक अची वेंदो हुन में। पर कुझु परसेंटेज, तमामु मामूली, तमामु थिन हिकिड़ी परसेंटेज आहे आबादी जी, जेके ज़रई ऐं वापार, जेके मज़दूर तबिको आहे, जेके हारी आहिनि, उन्हनि जे थंब जो इशूज़ रहियो आहे। तव्हां ॾिठो आहे, असां BISP जे प्रोग्राम में बि थंब जो इशू रहे थो, ऐं शनाख़ती कार्ड में थंब जो इशू रहे थो। त उनजे लाइ ज़रूरी आहे जेको थंब जंहिंजो कैरी नथो थिए, उनजो शनाख़ती कार्ड लिखियो वञे। ऐं जंहिंजा ॿई न आहिनि, त हिन जो मक़सदु आहे किथे न किथे को प्रॉब्लम आहे। जेकॾहिं ॿई कंहिं वटि न आहिनि त मक़सदु उहो माण्हू खे उनखे रिकॉर्ड करे उनखे रखिजे, पर हुनखे धार करे छॾिजे, इन सिस्टम में धार हिकिड़ी डेटाबेस में ठाहे रखी छॾिजे त इहे माण्हू आहिनि जंहिंजा न थंब आयो ऐं जिन जो न पंहिंजो शनाख़ती कार्ड नंबर आयो आहे, उनखे धार करे रखी छॾिजे, तॾहिं वञी थींदी। ॿी ॻाल्हि मां हिकिड़े आख़िरी ॻाल्हि में कयां, पोइ वरी बजीर साहब ऐं पाण खे डिस्कशन करे सघूं था। ॾिसो, हीउ जेको सॉफ्टवेयर आहे, इहो सॉफ्टवेयर में इहो थंब इम्प्रेशन विझणु ऐं NIC जो नंबर जो खानो विझणु 2 कलाकनि जो कमु आहे। मां सॉफ्टवेयर सिस्टम न 2 कलाक लॻनि कोन था। माना हीउ जेको सॉफ्टवेयर आहे, इनखे अपडेट करण में, इनखे मैनेज करण में 2 कलाक लॻंदा। इहो थंब बि अची वेंदो हिन में, ऐं हिन में CNIC बि अची वेंदो। उन खां पोइ इहे वरी पाण वरी डिस्कस कयूं था त हिन में घणो टाइम लॻे थो इनखे भरण में, इहो बि हिकिड़ी ॻाल्हि आहे। तंहिंजे करे इहे सभु शयूं जेकॾहिं असांजूं सिंध जे माण्हुनि जूं कैटर थियनि थियूं ऐं टेक्नोलॉजी वाइज़ असांखे थिए थो, त मां सम्झां थो कि साॻी डिजिटल आदमशुमारी असांजे फ़ाइदे में वेंदी, ऐं उहे माण्हू जेके कराचीअ में या सूबे जे ॿियनि इलाइक़नि में असांजे रहनि था, उहे पंहिंजी जेको बि उन्हनि जी नियत आहे, बदनीयत आहे, इन हवाले सां उहा जल्दी पकड़जी पवंदी, ऐं असां उन्हनि खे कैटर करण में ऐं उन्हनि खे हिकिड़े पासे करण में कामयाबु ईंदासीं। ठीकु आहे नूर साहब, जेका मोहसिन साहब ॻाल्हि कनि पिया त हीउ जेको डिजिटल आहे इहा ईज़ी आहे, पर इहो असां मोहसिन जे लाइ ईज़ी थी सघे थो, या जिन जो कंप्यूटर सां तालुक़ु आहे उन्हनि जे लाइ ईज़ी थी सघे थो। पर मुंहिंजे ख़्याल में डेटा कलेक्शन जे लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो एन्यूमरेटर्स ट्रेंड हुजनि, ऐं एन्यूमरेटर्स जी नो हाउ इन डेटा जे हवाले सां हुजे। ऐं असां जॾहिं कोई नंढी रिसर्च बि कंदा आहियूं त उनजी आइडेंटिफिकेशन जे लाइ माण्हू ह्यूमन रिसोर्स आणण जे लाइ असांखे इलाही महिनत करणी पवे थी, इलाही ट्रेनिंग में टाइम ॾियणो पवे थो, जीअं हू
सही तरीक़े सां जेका रिक्वायर्ड डेटा आहे उहा उन में शामिलु करे सघे। ऐं हिते जेको हिननि जी कैलकुलेशन जी नसीर साहब ऐं ॿियनि दोस्तनि ॿुधाई हुई त हिकिड़ो फार्म में उहो 40 मिंट वठे थो, ऐं जेको हिननि वटि जेतिरो टाइम आहे, जेतिरो रिसोर्स आहे, या जेतिरा असां वटि ॻणप शुमारी जो हिकिड़ो वॉल्यूम आहे, उन हवाले सां ही पॉसिबल ई कोन्हे त उहो इन अरसे जे दौरान जेको आहे ही हेतिरो सॼो कमु करे सघनि। त मुंहिंजे ख़्याल में कैपेसिटी जो इशू आहे, ट्रेनिंग जो इशू आहे, टाइम न आहे। सुभाणे खां ई शुरू पई थिए, 35 अरब रुपया पिया ख़र्च थियनि, ऐं हिन वक़्त में असांजा बोर्ड मुतासिरीन आहिनि, माण्हुनि जा घर ड्रही विया आहिनि, लोकल सतह ते हुननि वटि घर जी आइडेंटिफिकेशन, मैपिंग करणु, इहे समूरा उहे कंस्ट्रेंट आहिनि जिन खे नज़र में रखणु खपे। त जेकॾहिं उहे असांजे इन्हनि सभिनी फॉल्ट्स जे करे जेकॾहिं असां वटि सही रिज़ल्ट्स नथियूं अचनि, डेटा नथी अचे, त पोइ इहो वरी भोगणो पवंदो असांखे नेक्स्ट आदमशुमारी ताईं। त हिन वक़्त में जेको करंट सिचुएशन में त फौरी तौर ते इनखे कैंसिल करणु खपे। जेकॾहिं तव्हां बिल्कुलु जेकॾहिं बाइकाट जे हवाले सां या स्टॉप करण जे हवाले सां नथा करियो त फौरी तौर ते कैंसिल करणु खपे। ऐं हिन जे लाइ जेके बि ख़दशा आहिनि इनखे दूर करण जे लाइ ओतिरो ह्यूमन रिसोर्स ट्रेंड कनि, ओतिरो टाइम एलोकेट कनि। पोइ जेकॾहिं आदमशुमारी में जेकॾहिं 70 ॾींहं लॻनि था त ही 3 ॾींहंनि में कीअं था ख़तमु कनि, ऐं जेकॾहिं 10 ॾींहंनि में ही सभु घर शुमारी हिननि खे पूरी करणी आहे त उन्हनि जे लाइ ओतिरो ह्यूमन रिसोर्स हिननि खे खपे, ओतिरा रिसोर्सिस खपनि। त आउं सम्झां थो त ही तड़ तकड़ में कनि पिया, ही महज़ पंहिंजो पॉलिटिकल कमिटमेंट पूरियूं करण जे लाइ कनि पिया, ही महज़ ईंदड़ इलेक्शन जी तयारी जे हवाले सां हिननि वटि थोरो टाइम आहे, उन जे करे ही कनि पिया। ईअं न थिए जो ॾचे में पइजी वञूं असां, ही जेके धुरियुनि खे ख़ुशि करण जे चक्कर में। बिल्कुलु ही उन्हनि जे मुआइदे जो आउं सम्झां थो त हिसो हूंदो, ऐं हिननि खे इहे ॻाल्हियूं मञरायूं वेयूं आहिनि। पीपल्स पार्टी वटि जेकॾहिं हींअर फेडरल गवर्नमेंट न हुजे हा त शायदि ख़ुदि जेको सो असां सां गॾु बीठल हुजे हा, पर ही मुंहिंजे ख़्याल में ही इन करे जेको हिननि जी अलाइज़ आहिनि ऐं ही फेडरल गवर्नमेंट में बि हिननि जो हिसो आहे, इन जे करे ही असां ते जेको सो मड़नि पिया चाहिनि। ऐं निसार खोड़े जहिड़ो ज़िमेदार माण्हू जेकॾहिं इहो बयानु थो ॾिए त भई असीं उन्हनि जेके ॿाहिरियां माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे बि असीं हिन में जेकॾहिं शामिलु कंदासीं, शनाख़्ती कार्ड ठाराए ॾींदासीं, कोर्ट जी जेका जजमेंट आहे, कोर्ट वारा ख़ुदि चवनि था 40 लख माण्हू जेके सो धारिया आहिनि, इहे पुराणी जजमेंट थो ॿुधायां, उन खां पोइ अञा वाधारो इन में थियो हूंदो। त इहे समूरा जेके ख़दशा आहिनि इहे माण्हुनि जा जाइज़ आहिनि, जेके असांजा सिंध जा माण्हू जेके ख़दशा ॿुधाइनि था इहे जाइज़ आहिनि, इन्हनि खे कंसीडर करणु खपे ऐं इहो मुतमिन कंदड़ को हिननि वटि वे आउट हुजणु खपे। अदरवाइज़ तड़ तकड़ में सुभाणे खां जेको ही प्रोसेस शुरू कनि पिया, इन ते मुंहिंजे ख़्याल में नज़रसानी करणु खपे गवर्नमेंट। मोहसिन साहब, ही छा कारण सम्झो था तव्हां त ही जेका गवर्नमेंट एॾो तकड़ में जेको फ़ैसिलो कयो आहे, ही जेको जीअं नूर वज़ीर साहब चवनि पिया त भई एतिरो तड़ तकड़ में शयूं थियूं आहिनि जो टाइम बि कोन बचियो आहे हाणे वञी इन्हनि शयुनि ते, हाणे आर्ग्यू करण जे लाइ बि टाइम न आहे, त छा इन पोयां हुकूमत जी स्ट्रेटेजी ॾिसो था तव्हां? पहिरीं ॻाल्हि त ॾिसो, टू बी वेरी ऑनेस्ट, मां एज़ ए सहाफ़ी हक़ीक़त बयानु करण वारनि माण्हुनि मंझि आहियां कि जेका ॻाल्हि आहे उहा कबी। पहिरीं ॻाल्हि मूंखे ॿुधायो ही कॾहिं तड़ तकड़ में थियो? पोएं महीने फ़ैसिलो थियो आहे आदमशुमारी जो। असांजे सिविल सोसाइटी ख़ुदि मां पाण खे शामिलु कंदे चवां थो एज़ ए सहाफ़ी, एज़ ए रिपोर्टर, ऐं सिविल सोसाइटी असांजी ऐं असांजो जेके सियासी पार्टियूं आहिनि अपोज़िशन में सिंध में, जेके हिन खे चवनि पियूं त तड़ तकड़ में थियो आहे। साईं बादशाह 2020 जे अक्टूबर में फ़ैसिलो थियो त आदमशुमारी कयूं पिया। सॼो साल मौजूदु हो 2022 जो 21 में फ़ैसिलो थियो। 2022 जो सॼो साल मौजूदु हो, तयारियूं थियूं पई, ख़बरूं आयूं पिया, आदमशुमारी थिए पई ऐं उन खां पोइ असांखे उन महिल छो न असां सवाल इहे पुछणु शुरू कयासीं? नहीं तो गवर्नमेंट तरफ़ां त अहिड़े क़िस्म जी का जेका मुहिम बि साम्हूं न आई, न ई वरी जेका कंसल्टेशन कई वेंदी आहे पब्लिक सां या सिविल सोसाइटी सां, अहिड़े क़िस्म जो कमु त साम्हूं न आयो। अनाउंसमेंट बिल्कुलु थी वञनि, सभु मीडिया में पयूं आहिनि, असां ध्यानु न ॾींदासीं उहा ॿी ॻाल्हि आहे, पर समूरियूं अनाउंसमेंटूं मूं वटि मौजूदु, मूं वटि सॼो रिकॉर्ड मौजूदु आहे 2021 खां वठी। CCI जी मीटिंग जा मिनट्स मौजूदु आहिनि, जेके अख़बारुनि में, सिंधी अख़बारुनि में बि रिपोर्ट थिया आहिनि, आदमशुमारी थिए पई। हाणे ॾिसो, ॿ ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि त जॾहिं डिजिटल आदमशुमारी जो फ़ैसिलो थियो त असांखे हिकदमि इंटरवीन करणु खपे हा असां सभिनी खे, ऐं उहो इंटरवेंशन छा हुई त बाबा छा कीअं डिजिटल आदमशुमारी था कयो, हिन जो फॉर्मेट छा हूंदो, हिन जो फॉर्म असांखे ॾेखारियो, इहे सभु असांखे करणु खपंदियूं। अच्छा, उहे असां जेसीं ताईं असां चुप करे वेठा रहियासीं, जेसीं ताईं ट्रेनिंग शुरू थी, सभिनी स्टाफ जी ट्रेनर जी ट्रेनिंग शुरू थी आहे,
ऐं ट्रेनिंग कराई वई आहे घणे भाङे। हाणे मामिलो आहे उस्तादनि जे हवाले। उस्तादनि खे उअं ई पंहिंजी जेका हाज़िरी वारो आहे उन में ई उनखे एतिराज़ आहिनि त ही छा वीचारा पंहिंजो इहो हलाईंदा हिन में सिस्टम में, पर घणे भाङे ही प्रॉब्लम। पर मां चवां पियो ठीकु आहे, इहो मां नथो चवां त सुभाणे खां शुरू कजे, मां त बिल्कुलु चवां थो हिन में अञा बि जेका असांजा ख़दशा आहिनि उहे हिन में एंटरटेन करे उन खां पोइ ट्रेनिंग जा जेके बि इशू रहिया आहिनि उहे बि स्टार्ट करे। मूंखे जेके असांजा उस्ताद आहिनि जिन खे इहा टैब मिलिया आहिनि, मूंखे ॿुधायो उन्हनि जे तरफ़ां किथे तव्हांखे को ऑर्गेनाइज़्ड एतिराज़ नज़र आयो आहे त साईं असां नथा हलाए सघूं, असांजे लाइ मसइला थियनि था। मूंखे हिकिड़ी जाइ ते ॿुधायो किथे रिपोर्ट थियो हुजे या किथे हुननि जी गॾिजाणी थी हुजे। ज़रूरु उन्हनि करणु खपे जेकर उस्तादनि खे इहे इशूज़ आहिनि जेके साईं बजीर साहिबु ॻाल्हि कई आहे या असांखे बि ख़ुदि ॻाल्हि इहा कई आहे त उनखे इशूज़ आहिनि त उहे साम्हूं अची खणी अचनि, असां ॾिसो असांखे इहा ॾुखियाई अचे पई। हिन सिस्टम में हिकिड़ी ॿी बहितर इहा ॻाल्हि इहा आहे, बाक़ी हिन जा जेके नंबर्स आहिनि जेके साईं वज़ीर साहिबु ॿुधायो, मां तव्हांखे नंबर्स सां ॿुधायां थो त इहे जेके नंबर्स आहिनि, केतिरा माण्हू आहिनि, केतिरा ब्लॉक्स आहिनि ऐं केतिरी देरि में हिकिड़ो माण्हू भरे सघे थो। वज़ीर साहिबु सॼी ज़िंदगी रिसर्च सर्वे कई आहे, मूं बि इहो साॻियो कमु कयो आहे, असांखे ख़बर आहे त हीउ सिस्टम कीअं कमु कंदो आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो त इन जे बिल्कुलु जेके नेगेटिव पासा आहिनि उन ते मुकमल तौर ते पाण खे गॾु हुजणु घुरिजे ऐं मुकमल तौर ते पाण खे सरकार ते ख़ुदि सूबाई ऐं फेडरल सरकार ते प्रेशर रखणु खपे त हिनखे दुरुस्त कयो। ऐं तकड़ि बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, इन में जेकर 1-2 महीना देरि बि थी वञे त को हर्ज कोन्हे, को एतिरो ख़र्च जो मसइलो कोन थींदो ऐं न ई को प्रॉब्लम थींदो। ब्रेक वठी जो मोहसिन साहब, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में जेका डिजिटल आदमशुमारी थी रही आहे उन हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। ब्रेक खां पहिरीं नूर साहब जेका मोहसिन साहब ॻाल्हि कई पे त मतिलबु हीअ जेका तड़ तकड़ में न थी, असां इन ते डिस्कस कयोसीं पे। ठीकु आहे, तड़ तकड़ हुजे या भला टाइमली थी, पर हिन ते सिंध जे माण्हुनि जा ख़दशा आहिनि। छो जो अॻुवाटी जेके बि हिन खां प्रीवियस आदमशुमारी थियूं उन में बि सिंध खे जेका ॻणप में घटि ॾेखारियो वियो, या इवन पीपुल्स पार्टी बि कंहिं वक़्त में दांह कंदी रही आहे। क़ौम परस्त सिविल सोसाइटी ऐं सिंध जा जेके घण घुरिया माण्हू आहिनि उहे बि हिन ॻाल्हि ते एतिराज़ कंदा रहिया आहिनि त सिंध खे जेको आहे सही नमूने सां ॻणियो नथो वञे। ऐं जेके ख़ासि तौर ते धारिया आहिनि या एलियंस जेके सिंध जे सभु वॾे शहर कराची में आबाद आहिनि, सिंध जे मुख़्तलिफ़ ॿियनि शहरनि में आबाद आहिनि, उहे बि असांजे में ॻणप में शामिलु थी था वञनि। नतीजे में असांखे जेको नुक़सानु थो थिए, कहिड़े क़िस्म जा नुक़सान थियनि था ऐं हिन वक़्तु अगरि जे हीअ आदमशुमारी थिए पई त असांखे असांजी जेका सिंध जा माण्हू आहिनि उन्हनि खे अञा कहिड़ा कहिड़ा एतिराज़ात आहिनि? साईं, आउं पहिरीं उन ॻाल्हि जो जवाबु ॾियां त पोयों जेको अरसो रहियो 3-4 महीना जेको आदमशुमारी जी प्रिपेरेशन जा रहिया आहिनि उहे केतिरा गैर यकीनी रहिया आहिनि। असांखे नवंबर, दिसंबर, जनवरी में लॻी पए त अॼु गवर्नमेंट आहे सुभाणे हूंदी या न, धरणा पे लॻा, पॉलिटिकल इंस्टेबिलिटी एतिरी हुई, गैर यकीनी वारी सूरत हाल हुई ऐं कंहिं कॾहिं तॾहिं इहो तसवर बि न हो त को ही आदमशुमारी थींदी। छाकाणि त असांजूं सियासी हालतूं एॾियूं ख़राब हुयूं ऐं अञा ताईं उहे साॻी हालत में आहियूं असां, जो असांखे इन जो को अंदाज़ो कोन पियो थिए त असांजी प्रायोरिटी हाणे छा आहे, पार्लियामेंट रहंदी कोन रहंदी, इहे कम थींदा न थींदा, इहो मुसलसल टेंशन वारी सूरत हाल। उन हूंदे बि जनवरी खां असांजो मुख़्तलिफ़ पॉलिटिकल धुरियूं जेके आहिनि सो एहतजाज पियूं कनि, लांग मार्चूं पियूं कनि, पंहिंजा मुतालबा पियूं साम्हूं रखनि त असांखे हिन क़िस्म जो जेको तरीक़ेकार आहे उहो नामंज़ूर आहे। ऐं ॿियो आउं चवां त जेको असां मूं अॼु कुझु अख़बारूं पे पढ़ियूं पुराणियूं, ट्रिब्यून में मूं बि हिकिड़ी ख़बर पढ़ी त जेके ट्रेनिंग थिए पई मिसाल तौरु त उनमें जेके एन्यूमरेटर्स आहिनि उन्हनि जे अॻियां के बि इन क़िस्म जा डिजिटल डिवाइस हुआ ई कोन। उन्हनि हिकिड़ी प्रेज़ेंटेशन ॾियनि पिया ऐं उन्हनि उहो ख़दशो न ज़ाहिर कयो त हीअ असांखे तव्हां प्रैक्टिकल त कोन पिया सेखारियो, हिकिड़ो कॉन्सेप्ट पिया सेखारियो त हिन क़िस्म जा सुवाल हूंदा, हिन क़िस्म जूं शयूं हूंदियूं, त तेसिताईं हीअ अपडेटेड ई न हो सॉफ्टवेयर। 8 फरवरी वारी जेका कराची जी मीटिंग आहे उन में हुन ख़ुदि एतिराफ़ कयो आहे त असां वटि अञा ताईं इहे शयूं अपडेटेड न आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में ही सॼो जेको अमल थिए पियो उहो पहिरीं अञा ॿियूं तारीख़ूं वरी पोस्टपोन करे तव्हां 1 मार्च खां शुरू कयो आहे। त इहो सॼो अमल जेको ज़ाहिर थो करे त इल प्लानिंग आहे, बैड प्लानिंग आहे ऐं इन बैड प्लानिंग जे नतीजे में जेकॾहिं का बि शइ तयारु थींदी त मुंहिंजे ख़्याल में उहा इलाही हानिकार हूंदी
ऐं इलाही जेके क्वेश्चन्स आहिनि जिन खे रेज़ करण जी ज़रूरत आहे, जिन जो को हल कढण जी ज़रूरत आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में हू बि असांखे जेके पढ़िया लिखिया माण्हू आहिनि, जीअं साईं मोहसिन साहिबु चवे पियो, त असांखे हिकिड़ो प्लानिंग टूल आहे, डेटा कलेक्शन प्लानिंग टूल आहे। ऐं इहो सेंसस असांखे डेटा जेको सो असांखे रिथाबंदी में कंहिं बि अमल में इलाही कारआमद साबित थींदी आहे। दुनिया पूरी में इहा शइ थिए थी, को पाकिस्तान जी ॻाल्हि कोन्हे। त मुंहिंजे ख़्याल में इन खे जेकॾहिं असां ऑथेंटिसिटी खे इन खे वधायूं, ऐं इहो असीं जेके असांजा ख़दशा शयूं टेक्निकल महारतूं न आहिनि, असीं टेक्निकी माण्हू न आहियूं, असीं ॿुधल ॻाल्हियूं करियूं था त भई हिन सां डेटा चोरी थी वेंदी, हिन में विच में हैकिंग थी वेंदी, हिन में फलाणियूं शयूं हूंदियूं, इहे सभु असांजी ॿुधल ॻाल्हियूं, छाकाणि त असीं कोई एक्सपर्ट न आहियूं। पर मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं इन में असांजा जेके टेक्निकी माहिर आहिनि, जीअं अॼु हिकिड़े उन टेक्निकल माहिर जेको आहे सो इन ॻाल्हि जी तस्दीक पे कई इन कॉन्फ्रेंस में त ही इनसिक्योर डेटा आहे, हिन में किथे बि मैनिपुलेशन थी सघे थी। जेकॾहिं टेक्निकल माण्हू असांजा इहा शइ चवनि था त पोइ असांखे इनखे हिकिड़ो दफ़ो रिव्यू करणु खपे ऐं इन में तकड़ न करणु खपे। ऐं जेको पर पर्सन जी जेका जीअं नसीर मेमन साहब जेको ॿुधायूं पे शयूं, उन हवाले सां मुंहिंजे ख़्याल में उन जी डेटा जेको परफेक्ट हुई ऐं उन अंग अखर बि परफेक्ट ॾिना हुआ, त हिकिड़ो माण्हू खे केतिरो टाइम लॻंदो, हिकिड़ो माण्हू केतिरा फार्म भरे सघंदो, केतिरियूं शयूं कंदियूं, त उहा सॼी डेटा जेका आहे उहो साबित पे कयो त इहो पॉसिबल ई नाहे जो असां इन अरसे जे दौरान जेको सो ही सॼी एक्सरसाइज करे सघूं। जेकॾहिं ईअं आहे, जेकॾहिं टेक्निकल तौर ते बि जेकॾहिं इहो असां सिक्योरिटी न आहे डेटा जी, त पोइ मुंहिंजे ख़्याल में असांखे इन पासे न वञणु खपे। ऐं न वञण जो मक़सदु आहे त असीं पहिरीं इक्विप्ड थियूं। सही। ऐं इन ॻाल्हि सां आऊं बि सहमत आहियां त इहो हिकिड़ो डिजिटल दौरु आहे। इन में जेकॾहिं इन क़िस्म जी डेटा फिंगर टिप्स ते हूंदी, असांजी एक्सेस में हूंदी, असीं उहो चेक करे सघंदासीं, असां ॾिसी सघंदासीं, ऐं उहा फुल प्रूफ हूंदी, त उहा वधीक वैलिड हूंदी ऐं असांजे लाइ कारआमद हूंदी। त इन ते करणु खपे। ॿियो ॾिसो, माज़ी में जेके इन क़िस्म जूं शयूं थियूं आहिनि, उन मिसट्रस्ट पैदा कयो आहे। ऐं इहो मिसट्रस्ट हिकिड़े फीडरेटिंग यूनिट असांजा जेके बि आहिनि, असांजी वफ़ाक़ आहे असांजी, उन में मुंहिंजे ख़्याल में इन मिसट्रस्ट खे वधाइणु न खपे। जेकॾहिं सूबा राज़ी न आहिनि, जेकॾहिं इन क़िस्म जूं अञा शयूं वरी कंट्रावर्शियल तव्हां करियो था, वरी इन्हनि जूं असांजूं मुख़्तलिफ़ शयूं जेके शुरू थींदियूं, त इन ते हिकिड़े समझदार रवैये तौर ते असांजी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खे या वफ़ाक़ी सरकार खे इन जो रिव्यू करणु खपे। अगर जेका कॉन्फ्रेंस हले पई उन में उन खां अलावा कुझु धुरियुनि जेको आहे हिन जो बाइकाट करण जो बिल्कुलु अगर इहो अॼु उन्हनि ते डिस्कशन हेठां आयो पे त असां इनखे बाइकाट कंदासीं, असां इनजो हिसो न थींदासीं। इहे असांजा ख़दशा आहिनि। ऐं इन समूरी सूरताल में जेको करंट जेका सिचुएशन आहे, इन में असीं कंहिं क़िस्म जी डेटा कलेक्शन खे या हिन आदमशुमारी खे असीं क़बूल न कंदासीं। मोहसिन साहब, अगर ही जेके सिविल सोसाइटी आहे या कॉम्प्रेस धुरियुनि इन सॼे प्रोसेस जो बाइकाट कनि थियूं, त उन जा नतीजा कहिड़ा निकिरंदा? ॾिसो, नतीजो पहिरियों त सिधी ॻाल्हि आहे, हिकिड़ो जवाज़ पैदा थींदो अॻियां जनरल इलेक्शन लेट करण जो। छाकाणि त जनरल इलेक्शन में हींअर जेका प्ली इलेक्शन कमीशन वठे पई सुप्रीम कोर्ट आॾो, हुन में वाज़े तौर ते लिखियल आहे त नयूं चूंडियूं नई आदमशुमारी जी बुनियाद ते ई थींदियूं, इहो आइन जो हिसो आहे। हाणे उहो असांजो जेके बाइकाट कंदड़ दोस्त आहिनि या जेके इलेक्शन कराईंदड़ धुरियूं आहिनि या सियासी हुकूमत ख़ुदि, उहो हिन में उहो चाहिनि था या इलेक्शन लेट थिए, त पोइ त असां उन्हनि खे सप्लीमेंट कंदासीं असां पंहिंजे बाइकाट खे। पर मां सम्झां थो त इनखे बाइकाट जो एज सच ईअं करणु घुरिजे त इनखे 2-3 महीना भई तव्हां लेट कयो ऐं हुन में टाइम फ्रेम ॾेई त जेको सिस्टम्स बजीर साहिबु ॻाल्हि कयूं त सिस्टम खे दुरुस्त कयूं ऐं उनखे बहितर कयूं ऐं सिक्योरिटी जी इंश्योर कयूं। तंहिंजे करे मुंहिंजी राय इहा आहे त इनखे इन तरीक़े सां वञणु खपे। पर इवन जेकॾहिं सॼी सिंध हिकु थी, हिकु आवाज़ थी पंहिंजो फ़ैसिलो करे थी, त मुंहिंजे ख़्याल में मूंखे बि को एतिराज़ हुजणु घुरिजे, असां सभिनी खे उन में गॾु बीहणु खपे। हाणे ॿियो मां हिकिड़ो अर्ज़ु करे वञा नंढो, जेको नसीर साहिब जी बि ॻाल्हि हले पई, मूं वटि डेटा पई आहे, मूं वटि मुकमल तौर ते हीअं डेटा पई आहे। पहिरीं ॻाल्हि त ही नादरा जो डेटा जेको आहे इहो दुनिया में सिक्योर तरीन सर्वर्स ते मौजूदु अथव। हाणे हिते अंदरि पाकिस्तान में अंदरि का मैनिपुलेशन थिए थी कुझु धुरियुनि तरफ़ां, कुझु इदारनि तरफ़ां, त पोइ ॿी ॻाल्हि आहे। अदरवाइज़ जेको सिस्टम नादरा जो आहे ऐं NTISB जो जेको नेशनल जेको IT बोर्ड आहे फेडरल गवर्नमेंट जो, बहितरीन सिक्योर सर्वर्स आहिनि दुनिया जा बहितरीन। नादरा जी डेटा अॼु ताईं दुनिया में किथे बि ब्रीच न आहे थियो डेटा जी। दुनिया में अमेरिका वारनि बि इन खे मञियो आहे त US जी बेस्ट फर्म्स बि मञियो आहे त नादरा जा जेके सिस्टम्स आहिनि सिक्योर जा उहे बहितरीन आहिनि। बहरहाल उनखे त सिक्योरिटी डेटा खे ॾिसी सघिजे थो।
हाणे चऊं था साईं ॻाल्हि बि कई त इन में मुमकिन न आहे। साईं ॾिसो मुमकिन कीअं आहे, मां तव्हांखे ॿुधायां। जेकॾहिं पाकिस्तान जी आबादी हींअर 22 करोड़ खां अज्यूम कयूं था 25 करोड़ हज़ार एतिरी हूंदी, हिन जे लॻभॻि हूंदी 24, 25, 26 हिन जे वेझो ई हूंदी। जेकॾहिं 25 करोड़ आबादी असांजी आहे त हिन जो मक़सदु आहे त पाकिस्तान में घरनि जो अंग आहे 4.25 करोड़। वज़ीर साहब समाजी शोबे सां तालुक़ु रखे थो, ये अंग खैर बिल्कुलु साईं खे फिंगर टिप्स में हूंदा। 4.25 करोड़ जॾहिं घरनि जी शुमारी थींदी त उनजे लाइ 1,25,500 इनोमिनेटर्स हायर कया विया आहिनि। 1,25,500, जंहिंजो मक़सदु इहो थियो जेकॾहिं उहे सॼो महीनो घर शुमारी पंहिंजो शुमारी कनि, घर शुमारी कनि ऐं हुन में डेटा एंटर कनि, जेको फेस टू फेस इंटरव्यूज़ आहिनि हर घर जा, त उन्हनि खे 3 ॾींहंनि अंदरि अंदरि हिकिड़े इनोमिनेटर खे 10 खां 11 घर एंट्री करणा पवंदा, मैक्सिमम 12 घर एंट्री करणा पवंदा। मूंखे ॿुधायो 10 कलाकनि जी 8 कलाकनि जी ड्यूटी में छा 12 घर एंटर कोन था थी सघनि? हीअ मां अंगनि अखरनि जी बुनियाद ते ॻाल्हि कयां पियो, जेके मूं वटि वैलिड अंग अखर आहिनि गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जा ऐं शुमारी जा। तंहिंजे करे इहो पाण खे मुंहिंजी राय आहे त असांखे जॾहिं हिन जी मुखालफ़त या हिमायत या को विचथरो रस्तो इख़्तियार कयूं था त असांजो बेस पको ऐं बहितरीनु हुजणु घुरिजे, त जीअं असां उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हायूं जॾहिं सेंसस ऑफिस सां ऐं उन्हनि जे माण्हुनि सां, त टेक्निकली साउंड हुजूं, पॉलिटिकली करेक्ट हुजूं ऐं असांखे एडमिन तौर ते बि सभु शयूं ख़बर हुजणु घुरिजनि त इहो सिस्टम कीअं कमु कंदो आहे। असां जेकॾहिं इन्हनि जी आख़िरी ॻाल्हि इहा, जेकॾहिं इन्हनि फोरम्स ते वञी फ़हीम असां जेकॾहिं अहिड़ियूं क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदासीं जेके हुन वटि हिकदमि जवाबु हूंदा, जेके असां अॻु में ई तमामु घणी ते वर्किंग कई आहे, जंहिंसां ख़बर पए पई त हीअ पॉसिबिलिटीज़ पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। हाणे सिर्फ़ु इहो आहे त हीअ जेको सिस्टम्स आहे हिकिड़ो ग्रैंड क़िस्म जी कंसल्टेशन जो मौक़ो फ़राहम कजे ऐं हुन में सभु माण्हू वेही ऐं टेक्निकल कमेटी हिकिड़ी ठहे सिंध जे माण्हुनि जी, इंक्लूडिंग पीपल्स पार्टी हुन में हुजे, उन्हनि मां कुझु माण्हू चूज़ करे इनखे वरी रिव्यू करे ऐं हिन डेट खे बिल्कुलु अॻिते खणी वञनि, जेका तमामु घणो अॻिते न हुजे ऐं हुन में 1-2 महीने जो ई टाइम हुजे ऐं सभु शयूं क्लियर करे, असांजा ख़दशा दूर करे, इहा आदमशुमारी थंब इम्प्रेशन सां CNIC नंबर सां वरी शुरू थिए, जीअं इलेक्शन्स पंहिंजे टाइम ते थी सघनि। मुंहिंजी इहा दरख़्वास्त आहे बेसिकली। ठीकु। अच्छा, उन खां पोइ नूर साहिबु इन खां जेका मोहसिन ॻाल्हि कई उहा ॾाढी बहितर हुई त भई अञा हिनखे थोरो अॻियां सभिनि जा कॉन्सेप्ट्स खां पोइ जेको आहे हिनखे अॻियां वधाइणु खपे, पर उन सां गॾोगॾु जेको आम पब्लिक आहे, जेको माण्हू आहे, मिसाल मुंहिंजे दर ते अगरि को अचे थो नुमाइंदो अंग अखर मालूम करणु, त मूंखे बि उन सिलसिले में उन सॉफ्टवेयर जी उन जी ॼाण हुजणु ज़रूरी हुजे। त ज़रूरी न आहे मुंहिंजे ख़्याल में, जेकॾहिं अव्हांजो इन्यूमरेटर्स उन वटि डिवाइस आहे ऐं हू ट्रेंड आहे त उहो इन ॻाल्हि खे पूरो करे सघे थो। अगरि को माण्हू अनपढ़ियल बि आहे उन खां बि उहा डेटा वठे, पर थोरो वधीक टाइम लॻंदो उनखे डेटा कलेक्ट करण में। हिकिड़े आम ऑनलाइन जेको माण्हू पाण हिन में हिकिड़ो ऑप्शन आहे त पाण बि तव्हां उनखे, उहा बि एतिरो कोई सुठो रेस्पॉन्स कोन मिलियो। उन्हनि सेल्फ इन्यूमरेशन जे लाइ उन्हनि टाइम ॾिनो हो, जेको एतिरा घणा हेसि ताईं कोन थी सघिया आहिनि। कोई 3-4 लख माण्हुनि खणी हुनमें शामिल थिया आहिनि, कोई वधीक इन खां मथे कोन थिया आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में इहो इलाही हिकिड़ो डिघो प्रोसेस आहे। ऐं आउं वरी बि चवंदुसि त जेको ह्यूमन रिसोर्स आहे, माण्हू जेके आहिनि, इन में इंतिहाई क़ाबिल ऐं ट्रेंड खपनि। असांखे हिकिड़ो बायोमेट्रिक्स उस्ताद जेको आहे, टीचर आहे, उहो बि हिन वक़्त में ॾाढो परेशान आहे त पंहिंजो बायोमेट्रिक्स जो तरीक़ेकार कीअं इस्तेमालु करे। उहो छतनि ते बीठा हूंदा आहिनि, उन्हनि वटि हिकिड़ा नेट जा इशूज़ आहिनि। हीअ जेकॾहिं ऑफलाइन बि मिसाल तौरु थिए थी त उनखे भरण जे लाइ बि थोरी महारत खपे, थोरी यूज़ टू थियनि। ऐं ॿियो हिनजी फील्ड टेस्टिंग किथे थी आहे, फील्ड टेस्टिंग थियणु खपे न। का बि जॾहिं बि असीं का सॉफ्टवेयर अहिड़ो इजाद कंदा आहियूं, जॾहिं असीं का बि इन क़िस्म जी का सर्वे कंदा आहियूं, त पहिरीं असां हिकिड़ा सैंपल वठंदा आहियूं, उन जा ॾिसी फील्ड टेस्ट करे हिकिड़ो लर्निंग कंदा आहियूं त असांजी कहिड़ी शइ जेका आहे उहा ऑप्टिमाइज़ थिए थी, नथी थिए, इन जा रिज़ल्ट्स अचनि था, नथा अचनि। त इहो हिकिड़ो मुकमिल मरहलो हूंदो आहे ऐं उन खां पोइ तव्हां उनखे टेस्ट करण खां पोइ वञी तव्हां फील्ड में इस्तेमालु करियो। त इहा बि शइ मुंहिंजे ख़्याल में रहे थी। ॿी शइ इहा आहे त इहा जगह साईं जी थोरो अर्ज़ु आहे वज़ीर साहब खे ऐड कयां त जीअं साईं कंटिन्यू करे सघे। भले साईं, जेको मिनी पायलट टेस्टिंग जी ॻाल्हि कयव, हिनखे मिनी पायलट जे नाले सां 6 खां 8 फरवरी ताईं 3 ॾींहंनि लाइ सॼे पाकिस्तान में टेस्ट कयो वियो ऐं उन जा रिज़ल्ट हिन वटि मौजूदु आहिनि। मुंहिंजे ख़्याल में असांजो मुतालबो ईअं हुजणु घुरिजे त बाबा इहे जेके रिज़ल्ट तव्हां वटि आया आहिनि, इन जो छा पैटर्न आयो आहे, कहिड़ा बग्स आया आहिनि, कहिड़ा प्रॉब्लम्स आया आहिनि, उहे असां ताईं पहुचाए वञनि, जीअं असां उनखे पब्लिक कनि
त जीअं असां पंहिंजो इनपुट ॾेई सघूं त इहा टेस्टिंग प्री टेस्टिंग थी चुकी आहे। जी साईं, मुंहिंजो इहो इहा जेको जी, जी। आउं 8 फरवरी जी पियो ॻाल्हि करियां न, जेको इस कराची में इजलास जी ॻाल्हि पियो करियां, उहो इन्ही ते ई थियो हो ऐं उन में इलाही टेक्निकल एस्पेक्ट हुआ जेको सही। माण्हू रेस्पॉन्सिबल आयो हो उहो इन जा जवाब ॾियण लाइ तयारु न हो, छो इहो इस्लामाबाद वारा जवाब ॾींदा। त मुंहिंजे ख़्याल में इन ते वधीक अञा कमु करण सही। जी ज़रूरत आहे, टेक्निकल पासा ॾिसण जी ज़रूरत आहे, सिक्योरिटी जा पासा ॾिसण जी ज़रूरत आहे। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे, तव्हां जेका तजवीज़ ॻाल्हि कई त इन ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जी ज़रूरत आहे ऐं इहो बि अॼु डिस्कशन हेठि आयो हो त इन में सभु धुरियूं गॾिजी वेहनि ऐं उन ते वरी हिकिड़ो दफ़ो वरी इन जो रिव्यू कनि, ॾिसनि। पर हाणे आउं चवंदो नो टाइम, सुभाणे खां इहा शइ जेका आहे ड्रोड़ शुरू पई थिए, पोइ हाणे इहो जेकॾहिं ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थींदी त बि उनजो को फ़ाइदो कोन्हे। उनजे लाइ उन लाइ या त ही कैंसिल कनि, पोइ टाइम ॾियनि, त पोइ थी सघे थो त वरी कुझु रिव्यूज़ थियनि या पंहिंजूं नयूं तजवीज़ूं ॿियूं थियूं अची सघनि। त हाणे त असीं आख़िरी ॾींहं ते पहुता आहियूं, इन करे इहे असां ख़दशा ई पंहिंजा ज़ाहिर करे सघूं था, पंहिंजूं शयूं ई ॿुधाए सघूं था। हाणे वसवारा जिन वटि इहो अख़्तियार आहे उहो पंहिंजे मुंहुं कनि पिया ऐं ॿुधण लाइ बि तयारु न आहिनि, उनखे संजीदगी सां गौर वीचार करण लाइ बि तयारु कोन आहिनि, जी एज़ इट इज़ इम्प्लीमेंट पंहिंजे था माण्हुनि कनि। खे इहो त अवेयर करे सघूं था त आदमशुमारी तमामु ज़रूरी आहे ऐं सभु माण्हू पाण खे ॻणाइनि। मोहसिन साहब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, नूर साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल्हि ॿुधी त हीअ जेका आदमशुमारी आहे तमामु घणो अहम जेको आहे हीअ प्रोसेस आहे, इन में हर माण्हू खे पंहिंजे ख़ानदान खे ॻणाइणु घुरिजे त जीअं असीं सिंधी जेको आहे असांजी जेका तादाद आहे उहा जेका बि तादाद आहे असांजी उहा सॼी दुनिया जे साम्हूं अची सघे। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।